जर्मनी जी तमारा बिन्की नाले उहा सोशलिस्ट छोकरी जंहिं अर्जेंटाउन में गोरिला वेढ़ाक ची गवेरा सां रूबरू थी पंहिंजे गाइबाना इश्क जो इज़हार कयो, जंहिंजे जवाब में ची गवेरा खेसि चयो त हू हिन वक़्तु क्यूबा में इनक़िलाबी वेढ़ में शामिल थियण वञी रहियो आहे ऐं फ़िलहाल वटसि रोमांस लाइ कोई बि वक़्तु नाहे। तमारा बिन्की खेसि चयो त आउं तुंहिंजी वापसीअ जो इंतज़ारु कंदसि। ची गवेरा मुस्कुराईंदे संदसि कुल्हे ते थपकी हणी चयो त वेढ़ तां वापसीअ जी पक कंहिं ॾिनी आहे। तमारा बिन्की उन ई हिकिड़े पल में फ़ैसिलो करे वरितो ऐं कामरेड ची खे चयाईं त पंहिंजी मुहबत इंतज़ार बजाए पंहिंजे गॾु हुजण सां वधीक शानदार थी वेंदी। घर वेही तुंहिंजो इंतज़ारु करण बजाए जंग जे मैदान में तोसां गॾिजी विढ़ण ऐं इनक़िलाब खां पोइ उन आज़ादीअ जो मज़ो गॾिजी माणण त इश्क खां बि वधीक वॾो एज़ाज़ु हूंदो। क्यूबा जे इनक़िलाब में उहा तमारा बिन्की छोकिरी तानिया गोरिला जे नाले सां मशहूरु थी, जंहिं इनक़िलाबी वेढ़ में वॾा कारनामा सर अंजाम ॾिना, जासूसी निज़ाम खे मज़बूत बनायो ऐं ॻोठाणनि जी तालीम तरबियत लाइ वॾो कमु कयो। क्यूबा इनक़िलाब खां पोइ ची गवेरा जॾहिं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में साम्राज्य ख़िलाफ़ु गोरिला कारवायूं करण लाइ बंदूक खणी निकिरी पियो हुयो त तानिया बि साण सां गॾु हुई।